एक तमाम वॾो जंगल हो ऐं उन जंगल में एक शिकारी वियो पे शिकार जी नियत सां शिकार करण। जॾहिं उन जंगल में डरियो ऐं शिकार करण जे लाइ वियो त ॾिसे त हिकु छोकिरी हिकु वण जे हेठि वेठी हुजे ऐं शिकारी उन छोकिरी खे ॾिसी ऐं सोचणु लॻो त हिन तमामु वॾे घाटे जंगल में ही छोकिरी कंहिंजी आहे ऐं हिते छा पई करे। त कुझु देरि ताईं शिकारी सोचणु लॻो ऐं पोइ नेठि उन छोकिरी वटि वियो ऐं छोकिरी खे चवणु लॻो त अमां तूं केरु आहीं ऐं हिन अहिड़े तमामु घाटे जंगल में छा पई करे। त हिते छोकिरी चवणु लॻी त मुंहिंजो हिन दुनिया में केर बि कोन्हे ऐं अकेली आहियां ऐं हिन जंगल में रहां थी। त शिकारी चवणु लॻो त अमां तूं अॼु खां ॿीहर पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झ ऐं तूं हली मुंहिंजे घर रह। शिकारी उन छोकिरी खे वठी जॾहिं पंहिंजे घर आयो ऐं शिकारी जी ज़ाल शिकारी खां पुछणु लॻी त हीअ छोकिरी केरु आहे ऐं किथां आई आहे। त शिकारी चवणु लॻो त हीअ मूंखे जंगल मां मिली आहे ऐं हिन जो केर बि कोन्हे। त शिकारी चवणु लॻो ज़ाल खे त पंहिंजो औलाद बि कोन्हे ऐं अॼु खां ॿीहर पाण छोकिरी खे पंहिंजी धीउ जो दर्जो ॾेई ऐं पाण खे पाण सां गॾु विहारींदासीं ऐं पाण सां गॾु रखंदासीं छोकिरी खे। त ज़ाल चवणु लॻी त इहा ॻाल्हि तो भली कई आहे, पंहिंजो औलाद बि कोन्हे ऐं पाण हिन छोकिरी खे पाण सां गॾु राहींदासीं ऐं हीअ अॼु खां ॿीहर पंहिंजी धीउ आहे। ऐं उहा छोकिरी उन शिकारी सां गॾु रहणु लॻी उन्हनि जे घर में। ऐं ॿिए ॾींहुं शिकारी वियो शिकार जे लाइ। जॾहिं उन जंगल में शिकार जे लाइ डरियो त उते उन शिकारी खे हिकिड़ो वॾो देह फिरी आयो ऐं देह चवणु लॻो शिकारी खे त अॼु तूं मुंहिंजे हथां न बचंदे। आऊं हींअर 2 टे माण्हू खाई आयो आहियां ऐं तोखे हींअर खायां नथो। तोखे खणी ऐं मुंहिंजे आस्थाने ते वञा थो ऐं तोखे हुते क़ैद करे छॾियां थो। जॾहिं मूंखे बुख लॻंदी ऐं तोखे खाईंदुसि। त देह उन शिकारी खे झले ऐं पंहिंजे आस्थाने ते खणी वियो ऐं उते क़ैद करे छॾी। त जॾहिं सुबुह खां वठी शाम जो टाइम थियो त शिकारी जी ज़ाल चवणु लॻी अञा मुंहिंजो मुड़ुसु वरियो न आहे, ख़बर न आहे किॾां वियो। सुबुह खां वठी शाम थी वई आहे, मुंहिंजो मुड़ुसु अञा न आयो आहे। त उहा वीचारी फ़िक्र में हुई ऐं मुड़ुस जे बारे में सोचींदी रही ऐं पंहिंजे मुड़ुस लाइ रोईंदी रही त मुंहिंजो मुड़ुसु अलाए किॾां वियो, सुबुह खां वठी आयो कोन्हे, शाम थी वई आहे अञा आयो कोन्हे, अॻे त वरियो ईंदो हाणे ख़बर न आहे को ज़नावर को जानवर जंगल में हिनखे खाई न वियो हुजे। त तमामु परेशान थी वई। त हिते उहा छोकिरी आई ऐं पुछा करणु लॻी त अमां तोखे छा थियो ऐं तूं छो पई रोईं। त शिकारी जी ज़ाल चवणु लॻी त अमां तुंहिंजो अबो अञा कोन वरियो आहे, सुबुह खां वठी शाम थी वई आहे अञा कोन आयो आहे, ख़बर न आहे किॾां वियो आहे, को ज़नावर को जानवर न खाई वियो हुजे, अञा कोन वरियो आहे, अॻे त सवेरे वरी ईंदो आहे। त उहा छोकिरी चवणु लॻी त अमां तूं फ़िकर न कर, बाबा वरी ईंदो। त छोकिरी ॿाहिरि वई ऐं सोचणु लॻी त बाबा अलाए किॾां वियो आहे। छोकिरी पंहिंजियूं अखियूं बंदि करे ऐं महसूसु करणु लॻी त शिकारी खे हिकिड़ो देव झले ऐं पंहिंजे आस्थाने ते क़ैद करे छॾियो आहे। ऐं छोकिरी उतां निकिती वई उन जंगल में ऐं उन देव जे आस्थाने ते इन जो पीउ शिकारी क़ैद थियल हो। जॾहिं आस्थाने में धरण वारी हुई त उन महिल उन छोकिरी छा कयो जो मर्द जो रूप करे ऐं पोइ उन आस्थाने में धरी। त शिकारी चवणु लॻो त तूं केरु आहीं अदा ऐं हिते छा लाइ आयो आहीं। त उहो मर्द चवणु लॻो त आउं तोखे छॾाइणु आयो आहियां। शिकारी चवणु लॻो त तोखे कीअं ख़बर पई त आउं हिते क़ैद आहियां। त उहो मर्द चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे हीउ देव जो आस्थानो आहे ऐं आउं हितां ईंदो वेंदो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त देव जा इहे कम न कॾहिं कंहिं इंसान खे कंहिंखे न कंहिंखे झले क़ैद कंदो आहे ऐं आउं जॾहिं बि मरंदो आहियां उन माण्हुनि खे आज़ादु कंदो आहियां। त शिकारी चयो त इहा तुंहिंजी महिरबानी, तूं अॼु आएं ऐं मूंखे आज़ादु पियो कराईं देव खां। त उन मर्द छा कयो, उन शिकारी खे उतां आज़ादु कराए उन क़ैद मंझां ऐं ॿाहिरि 2 ॼणा निकिता ऐं उहा छोकिरी जेका मर्द जो रूप करे आई उहो पंहिंजो रस्तो वठी ऐं मर्द उहो वियो हलियो ऐं शिकारी पंहिंजो रस्तो वठी ऐं सिधो घरु आयो। जॾहिं घरु पुॻो शिकारी त ज़ाल ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी शिकारी खे त तूं सुबुह खां वठी शाम थी वई, राति जो टाइम आहे, तूं किॾां वियो आहीं। त शिकारी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो ऐं हीउ वाक़ियो मूंसां थियो हो। त हिते उहा छोकिरी इन्हनि जी धीउ अची पुॻी ऐं शिकारी जी माई शिकारी खे चवणु लॻी त अॼु खां ॿीहर तूं शिकार ते न वञी ऐं तोखां सवाइ ऐं असांजो केर बि कोन्हे। शिकारी चवणु लॻो त जे पाण शिकार न कंदासीं त पाण किथां खाईंदासीं, पंहिंजो गुज़र बसर सभु इन शिकार ते आहे। त हिते उहा छोकिरी माउ ऐं पीउ खे चवणु लॻी त पीउ खे चवणु लॻी त बाबा तोखे हिकिड़ो ॾसु ॾियां थी ऐं उहो तव्हां करे अचो त ऐं तूं शिकार बि कोन कंदे पाण दौलत ऐं मिल्कियत जाम अची वेंदी। त शिकारी चवणु लॻो त पुटु ॿुधा छा करिणो आहे। त उहा छोकिरी चवणु लॻी त बाबा इन जंगल में आउं रहंदी हुअसि ऐं हिकु अहिड़ी जॻह आहे उते हिकिड़ा क़ीमती हीरा आहिनि, उहे पिया आहिनि, उहे तूं वञी खणी अचु ऐं उहो पाण विकिणी पाण खे उन में पैसा वग़ैरह जाम मिलंदा ऐं पाण मिल्कियत ऐं पैसे वारा थी वेंदासीं। त शिकारी चवणु लॻो त पुटु उन जॻह जो मूंखे ॾसु ॾे, आउं वञा थो उहे हीरा खणियो थो अचां।
छोकिरी उन शिकारी खे ॾस ॾिनो। शिकारी ॿिए ॾींहुं वियो उन जंगल में ऐं उन जॻह ते वञी पुॻो ऐं उते ॾिसे त वाक़ई क़ीमती हीरा पिया हुजनि ऐं उहे क़ीमती हीरा खणी ऐं सिधो घर आयो। अची ज़ाल खे ॾेखारियईं ऐं चवणु लॻो त हीअ तमामु क़ीमती हीरा आहिनि ऐं पाण खे हिन जा पैसा जाम मिलंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। त शिकारी ज़ाल चवणु लॻी त बिल्कुलु तूं सही पियो चवीं ऐं पाण खे हिन जा पैसा जाम मिलंदा ऐं तोखे शिकार बि करिणो कोन पवंदो, पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। त शिकारी चवणु लॻो ज़ाल खे त सुबुह जो वेंदुसि हिन हीरनि खे खणी सोनारे वटि ऐं सोनारे वटि विकिणी ऐं पैसा खणी ईंदुसि। त ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे। जॾहिं सुबुह थियो ऐं शिकारी उहे क़ीमती हीरा खणी ऐं आयो शहर ऐं वियो सोनारे वटि ऐं सोनारे खे उहे हीरा ॾसे ऐं चई हिन जा घणा पैसा थींदा। त सोनारो ॾिसी उन हीरनि खे ऐं चवणु लॻो त हिन जा पैसा तमामु सुठा थींदा, पर हीअ तोखे किथां मिलिया? त शिकारी चवणु लॻो त मूंखे किथां बि मिलिया हुजनि, तूं हिन जो मुल्ह ॿुधा। त सोनारो चवणु लॻो त हिन हीरनि जी रक़म तमामु जाम थींदी, पर आऊं ॿियनि सोनारनि खां पुछा करे ऐं सुबुह जो तोखे ॿुधाईंदुसि। अॼु तूं भले पंहिंजे घर वञु ऐं सुबुह जो तूं अचिजी ऐं हिन हीरनि जी रक़म तोखे ॿुधाईंदुसि ऐं तोखे क़ीमत ॾींदुसि, तूं पंहिंजी खणी ऐं हलियो वञिजी घर। त शिकारी चवणु लॻो सोनारे खे त भले ठीकु आहे, हींअर आउं घर थो वञा ऐं सुभाणे आउं ईंदुसि। त सोनारे चयो त भले ठीकु आहे। शिकारी जॾहिं मोटी पंहिंजे घर आयो ऐं ॿिए ॾींहुं वरी वियो हुन सोनारे वटि। त सोनारे खे चवणु लॻो त मुंहिंजे क़ीमती हीरनि जो मुल्ह ॿुधा ऐं मूंखे पैसा ॾे। त सोनारो बेईमान ऐं लालची हो ऐं चवणु लॻो त छाजा हीरा, कंहिंजा हीरा, छा पियो चवीं? त शिकारी चवणु लॻो त कल्ह तोखे आउं क़ीमती हीरा ॾेई वियो हुउसि ऐं तो चयो त सुबुह जो अचिजी ऐं ॿियनि सोनारनि खां हिन जो मुल्ह पुछा करे ऐं तोखे क़ीमत ॾींदुसि ऐं क़ीमत ॿुधाईंदुसि। त सोनारो चवणु लॻो त बाबा चरियो थियो आहीं छा? छाजा हीरा, कहिड़ी ॻाल्हि पियो करीं? ऐं हुन शिकारी खे उतां धिका ॾेई ऐं वापसी मोटाए छॾी। त शिकारी आयो पियो। त शिकारी सोचणु लॻो त छो न वञी बादशाह खे दांहं ॾियां इन सोनारे जी, त मूंसां हीउ ज़ुल्म कयो आहे। त उहो शिकारी सिधो घर न आयो ऐं सिधो वञी बादशाह जे महल में पुॻो ऐं बादशाह खे चवणु लॻो त सोनारे मूंसां हीउ ज़ुल्म कयो आहे। सॼी हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाई। त बादशाह चयो सिपाहियुनि खे त वञो हिन सोनारे खे वठी अचो मूं वटि। जॾहिं सोनारे खे वठी आया बादशाह जे महल ऐं बादशाह चवणु लॻो सोनारे खे त हीउ शिकारी जेका बि हक़ीक़त मूंखे ॿुधाई आहे, छा इहा सच आहे? त सोनारो चवणु लॻो त बादशाह सलामत, हीउ शिकारी कूड़ थो हणे। ऐं बादशाह खे चवणु लॻो त हीउ तमामु ग़रीब शिकारी आहे, हिन वटि क़ीमती हीरा किथां ईंदा ऐं उहे हीरा मुंहिंजा हुआ। त शिकारी चवणु लॻो त सोनारो कूड़ पियो हणे, हू बादशाह सलामत उहे हीरा मुंहिंजा हुआ। त सोनारो चवणु लॻो त बादशाह सलामत, आउं उहे हीरा हिकु ॾींहुं साफ़ु कंदो पियो त दुकान ते रखियो त हीउ उतां हिकु ॾींहुं मटियो ऐं चवणु लॻो त इहे हीरा मुंहिंजा आहिनि, इहे हीरा मुंहिंजा आहिनि ऐं इन हीरनि जो मुल्ह ॿुधा। बसि इहा ॻाल्हि आहे। ऐं उहे हीरा, सोनारे चयो उहे हीरा मुंहिंजा हुआ, हिन इहा मूंसां ॻाल्हि कई ऐं अची हींअर दांहं खणी तव्हां वटि आयो आहे। बादशाह चवणु लॻो शिकारी खे हीउ छा पियो चवे? शिकारी चवणु लॻो बादशाह खे जे तव्हांखे यकीन नथो अचे त आउं पंहिंजी ज़ाल खे वठी ईंदुसि ऐं तव्हां हुनखां पुछा करे वठो त उहे हीरा मुंहिंजा हुआ। त हिते सोनारो चवणु लॻो त बादशाह सलामत खे त बादशाह सलामत, हीउ बि कूड़ो आहे ऐं हिन जी ज़ाल बि हिन सां गॾु शामिलु हूंदी ऐं उहा बि चवंदी त आउं पंहिंजा क़ीमती हीरा थोरी ॾींदुसि। त हिते बादशाह सलामत चवणु लॻो त तव्हां ॿिन्ही मां को त कूड़ ॻाल्हाए पियो, सची सची मूंखे ॿुधायो, न त आउं तव्हांखे उमिरि क़ैद जी सज़ा ॾियारे छॾींदुसि। त सोनारो चवणु लॻो त बादशाह सलामत, शिकारी कूड़ पियो हणे, आउं सच आहियां। तव्हांखे जेके एतबार नथो अचे त मुंहिंजे दुकान ते 2 नौकर कमु कनि था। उहे नौकर त मुंहिंजा पंहिंजा त कोन्हे, उहे मूं वटि कमु कनि था, तव्हां उनखां पुछा करे वठो। सोनारो बेईमान हो ऐं उन नौकरनि खे बि चोरे छॾियो। ऐं बादशाह चवणु लॻो त इन सोनारे जे नौकरनि खे वठी अचो। सिपाही विया उन सोनारे नौकरनि खे वठी आया। बादशाह नौकरनि खां पुछा कई त नौकरनि चयो त सोनारो सही आहे ऐं शिकारी कूड़ थो हणे। त नौकरनि बि इहा हक़ीक़त करे ॿुधाई। उहे नौकर बि सोनारे सां मिलियलु हुआ। त बादशाह चवणु लॻो त हीउ शिकारी कूड़ थो हणे ऐं अची मुंहिंजी दरबार में अची हिन कूड़ हयो आहे। सिपाहियुनि खे चयईं त हिन शिकारी खे उमिरि क़ैद जी सज़ा ॾियो ऐं हिन खे क़ैद करे छॾियो। त शिकारी चवणु लॻो त बादशाह सलामत, उहे हीरा क़ीमती मुंहिंजा हुआ, हीउ सोनारो कूड़ पियो हणे, मूंसां नाइंसाफ़ी थी आहे, मूंसां ज़ुल्म थियो आहे। पर बादशाहनि जी हिकु बि न ॿुधी, सोनारे खे छॾे ॾिनी। सोनारो हलियो वियो ऐं हुन शिकारी खे क़ैद में हणी छॾियो। ज़ाल वीचारी वरी परेशान थी वई त मुंहिंजो मुड़ुसु अञा न वरियो। त हिते छोकिरी आई ऐं पुछा करणु लॻी त अमा तूं छला पई रोई ऐं छला परेशान आहीं? तुंहिंजो पीउ अॼु बि घर न आयो आहे, ख़बर न आहे किॾां वियो हलियो। सुबुह खां वठी जीअं वियो हुन सोनारे वटि, अञा न वरियो आहे ऐं आउं इन ॻाल्हि लाइ परेशान आहियां। त छोकिरी चवणु लॻी त अमा तूं दिलिजाए करे वेह, बाबा वरी ईंदो।
त उहा वीचारी शिकारी जी ज़ाल राति जो टाइम हो नेठि रोई ऐं सुम्ही रही। त छोकिरी उहा ॿाहिरि निकिती ऐं अखियूं बंदि करे सोचणु लॻी त मुंहिंजो पीउ किॾां वियो हलियो आहे। त हुन महसूसु कयो त हुनजे पीउ सां हीउ ज़ुल्म थियो। सोनारे वटि वियो ऐं सोनारे बादशाह वटि हुनखे क़ैद कराए छॾियो आहे। सॼी हक़ीक़त जी ख़बर हुन छोकिरी खे पइजी वई। त उहा छोकिरी उतां निकिती। उन छोकिरी छा कयो जो त सोनारे जे वेझो वञी ऐं सोनारे खे चवणु लॻी त निंड मां उथी। सोनारो जॾहिं निंड मां उथियो त ॾिसे त अॻियां जिन हुजे। हाणे उहा छोकिरी जिन जो रूप करे आई हुजे। त सोनारो चवणु लॻो त तूं केरु आहीं ऐं छा लाइ आई आहीं? त छोकिरी चवणु लॻी त आउं हिकु जिन आहियां, तोखे मारींदसि। ऐं सोनारे खे डपु बि थियो ऐं सोनारो चवणु लॻो त मूंखे छो मारींदे? त जिन चवणु लॻो त तो हिकु बेगुनाह खे बादशाह सलामत वटि क़ैद करायो आहे। बादशाह वटि वञे पंहिंजो ॾोह क़बूल कर, न तोखे आउं मारे छॾींदसि। त अची सोनारे खे डपु थियो ऐं सोनारो चवणु लॻो आउं पंहिंजो ॾोह क़बूलींदसि, बादशाह वटि वेंदुसि सुभाणे, मूंखे बख़्श कर। त जिन चवणु लॻो त सोनारे खे त अॼु तोखे आउं बख़्श करियां थो, पर तूं सुबुह जो वञिजी, जे पंहिंजो ॾोह न क़बूलींदे त तोखे आउं मारे छॾींदसि। एतिरो चई ऐं उहा छोकिरी वापसी वरी आई। वरी पंहिंजे असुली रूप में अची ऐं पंहिंजी माउ वटि आई पंहिंजे घर। त उहो सोनारो सुबुह जो वियो बादशाह वटि ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त शिकारी बेॾोही आहे ऐं मूं हुन सां इहो ज़ुल्म कयो हो, मूं हुन सां इहो फ्रॉड ऐं धोखो कयो हो। बेशक हुन जा क़ीमती हीरा मूं वटि आहिनि। त बादशाह सिपाहियुनि खे चवणु लॻो त हिन खे क़ैद करियो ऐं शिकारी खे वठी अचो। त सिपाहियुनि हिन सोनारे खे क़ैद करे ऐं शिकारी खे वठी आया बादशाह सलामत। बादशाह सलामत शिकारी खां माफ़ी वठणु लॻो त मूंखां ग़लती थी वई। ऐं शिकारी खे चवणु लॻो बादशाह त तोखे आउं इनाम बि ॾियां थो ऐं तुंहिंजा क़ीमती हीरा जेके सोनारे वटि हुआ उहे बि तोखे ॾियां थो। ऐं उहे क़ीमती हीरा ऐं बादशाह जो इनाम उहो उन शिकारी खे मिलियो ऐं शिकारी उहे खणी ऐं सिधो पंहिंजे घर आयो। त हिते शिकारी जी ज़ाल ॾिसी शिकारी खे तमामु ख़ुशि थी ऐं खिलणु लॻी ऐं पुछणु लॻी त तूं किॾां वियो हुएं, किथे हुएं? त शिकारी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त मूंखे मुंहिंजा हीरा बि मिली विया ऐं बादशाह सलामत मूंखे इनाम बि ॾिनो आहे। पर शिकारी चवणु लॻो त अचानक सोनारे खे छा थी वियो हुयो त मूंखे हुन हासे करे फासायो हो ऐं मुंहिंजा क़ीमती हीरा फॿाया हुआ ऐं वरी बादशाह सलामत वटि आयो ऐं पंहिंजो ॾोह क़बूलियो। ऐं ज़ाल बि चवणु लॻी त बेशक इहो कीअं थो थी सघे? त शिकारी चवणु लॻो त जीअं छोकिरी आई आहे त पंहिंजा मसइला हल थियो पिया वञनि, का परेशानी कोन्हे, जेको बि कुझु थिए थो त ऐं वरी मसइलो हल थियो वञे। त हिते इहे ॻाल्हियूं छोकिरी सभु ॿुधी वरितियूं ऐं छोकिरी आई ऐं चवणु लॻी शिकारी ऐं शिकारी जी ज़ाल खे त चवणु लॻी त अबा ऐं अमा तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त आउं ॿुधाइणु चाहियां थी। माउ पीउ चवणु लॻा त अमा ॿुधा कहिड़ी हक़ीक़त आहे? चयो मां हक़ीक़त इहा आहे त आउं असुल में नांगिण आहियां। त हिते शिकारी ऐं शिकारी जी ज़ाल हैरान थी विया ऐं उन्हनि खे डपु थियणु लॻो। त उहा छोकिरी चवणु लॻी त मूं मां डपु न करियो, ऐं अव्हांखे नुक़सानु थोरी पहुचाईंदसि। ऐं उहा छोकिरी पंहिंजे असुली रूप में अची वई, अधु नांग थी वई, अधु औरत थी वई। त शिकारी ऐं शिकारी जी ज़ाल चवणु लॻा त तूं नांगिण आहीं ऐं छोकिरीअ रूप में छो पई हले ऐं तूं असां वटि छो अची रहणु लॻे? त उहा नांगिण चवणु लॻी त आउं हिन दुनिया में अकेली आहियां, मुंहिंजो केर बि कोन्हे, कुझु बि कोन्हे, ऐं मूं सोचियो त हिकु इंसान जो रूप करे ऐं आउं जंगल में रहां ऐं को अचे इंसान मूंखे वठी वञे ऐं मूंखे प्यार ऐं मोहबत ॾिए। मुंहिंजो हिन दुनिया में केर बि कोन्हे ऐं हिते तव्हां मूंखे वठी आया, तव्हां मूंखे प्यार ऐं मोहबत ॾिनी ऐं आउं तव्हां सां गॾु रहणु चाहियां थी। तंहिंजे करे तव्हां सां गॾु रही पियसि। तव्हां मां मूंखे प्यार ऐं मोहबत जाम मिलियो ऐं आउं अव्हांजी हाणे धीउ थी रहंदसि ऐं मूं मां तव्हां डपु न करियो। ऐं नांगिण आहियां पर तव्हांखे नुक़सानु कोन पहुचाईंदसि, तव्हां मुंहिंजा माउ ऐं पीउ आहियो। त हिते शिकारी ऐं शिकारी जी ज़ाल चवणु लॻा त बेशक तूं असांजी धीउ आहीं ऐं तूं असां सां गॾु रह। तो असांजी एॾी मदद कई आहे, तो असांखे मिल्कियत ऐं दौलत वारो कयो आहे, तूं असांजी धीउ आहीं, तूं असां सां गॾु अॼु खां ॿीहर रह, तोखे असीं प्यार ऐं मोहबत जाम ॾींदासीं। त उहा नांगिण छोकिरी ऐं शिकारी जी ज़ाल ख़ुशी सां रहणु लॻा। उन्हनि खे दौलत बि जाम मिली, पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु लॻा। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।